समूरी सिंध जियां नवकोट शहर में भी सिंध टीवी नेटवर्क पारां मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारे जी रैली नवकोट गुलण मोरी खां प्रेस क्लब नवकोट ताईं जोश ऐं जज़्बे सां कढी वई। रैली में सचवा कलोई नौजवान इताद समेत नौजवाननि, ॿारनि, शहरनि, सियासी, समाजी, वापारी तोड़े हर मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि सिंधी सक़ाफ़ती लिबास पहिरें शिरकत कई। सक़ाफ़त जी मरकज़ी रैली जी शुरूआत नवकोट जी 22 मैल मोरी खां अंब जोगी फ़क़ीर मुरलियूं वॼाए कई। सक़ाफ़ती रैली में ॿारनि नौजवान क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणी रक़्स कयो। रैली में कलोई नौजवान इताद जे अॻवान ख़ान गफ़ार नूरी, नजम नाज़ नूरी, सचवा जे मरकज़ी वाइस चेयरमैन लतीफ़ चांडियो समेत नवकोट प्रेस क्लब जे समूरे सथ शिरकत कई। क़ौमी काज में शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध टीवी वारनि खे, सिंध टीवी ग्रुप खे जेके सिंध जे मज़लूम न्याणियुनि सां थींदड़ ज़ुल्मनि खे उजागर करण सां हिनखे जेको आहे सो हिन ॾींहं खे मुतलिक़ कयो अथनि। जंहिं ॾींहुं असां मज़लूमनि सां वचन खंदा आहियूं त जिते बि अव्हां सां ज़ुल्म थींदो असां अव्हां सां गॾु हूंदासीं। जे मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे हवाले सां जेको इहा आहे सिंधी सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। असां जस ॾियूं था सिंध टीवी वारनि खे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल मजीद चांडियो, सिंध टीवी न्यूज़ नवकोट।